अॼु असांजी अमेरिका में हिते लेबर बि असां वटि अलाए मई में अलाए कॾहिं लेबर डे थींदो आहे, हिते हाणे थींदो आहे 3 सितंबर ते, त इहो एक्सटेंडेड वीकेंड आहे। ऐं अॼु फार्मर्स मार्केट बि हलबो, जिथे लोकल फार्मर्स जेके किसान आहिनि हारी उहे पंहिंजूं शयूं खणी ईंदा आहिनि ऐं माण्हुनि खे खपाए ॾींदा आहिनि। जंहिं माण्हू आमिश माण्हू बि हुते तमामु घणा ईंदा आहिनि। इहे तव्हांखे ख़बर न हूंदी, अमेरिका में कुझु माण्हू रहंदा आहिनि जेके बाक़ी अमेरिका मां खां सफ़ा कटियल आहिनि, उन्हनि जे मज़हब में आहे, उन्हनि जी रीतुनि रस्मुनि में आहे। ख़ासि तौर ते इहे माण्हू स्विट्ज़रलैंड, जर्मनी इन्हनि इलाइक़नि मां लॾी आया अॻे जे दौर मां 100 साल अॻु। अॼु ताईं बि उन्हनि उहे कपिड़ा उहो पाईंदा आहिनि। उन्हनि जूं मायूं ईअं ॼण हल्के भुरके में असां अॻे उन लिबास में तव्हांखे नज़र ईंदियूं त ॾेखारींदासीं। ऐं उन्हनि सां ॾिसजे वञी दोस्ती बि का कजे, वरी उनजे ॻोठ में उन्हनि जी हार पोकी था कनि। इहो जेको हरपो आहे न आमिशन वारो, उहो थोरो ॿिए हिसाब जो आहे, छो जो उहो मैकेनिकल न आहे जीअं माना आम बाक़ी थींदो आहे। ॿियो जेको असुलु अमेरिका वारो मैकेनिकल हारपो आहे, उन जी मां कोशिशि कंदुसि तव्हांखे कॾहिं ॾेखारिजे। बाक़ी अॼु हलूं था, उमेदु आहे तव्हांखे मज़ो ईंदो। ॿियो हिते आर्ट्स फेस्टिवल बि आहे, उनखे भली ॾिसी था अचूं। उते बि तमामु सुठियूं सुठियूं शयूं माण्हू खणी ईंदा आहिनि, पासे ओसे जा या ॿिए सॼे अमेरिका जा आर्टिस्ट। उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदो। जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो हिनखे ब्राज़ीलियन मार्शल आर्ट चइबो आहे, जंहिंजो नालो कोएपेरा। ऐं 16वीं सदी में ब्राज़ील में जेके कारा ग़ुलाम थी आया उन्हनि पंहिंजे दिफ़ा में ठाही, पोर्चुगीज़ जेके कॉलोनियल्स आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु। हीअ तमामु कारियाती साबित थी कॉलोनियल्स खे पोइ ते धिकण लाइ। इहा मार्शल आर्ट्स पंहिंजे कल्चर जो इज़हार करे थी, जेकी पंहिंजे कारनि पंहिंजी शनाख़्त बरक़रार रखण में बि इस्तेमालु कई। फार्मर्स मार्केट में आमिश माण्हू मूंखे तमामु नज़र आया, जेके पंहिंजो सामान जिन में माखियूं, चीज़, साबुण, ॿियूं भाॼियूं ऐं फ्रूट हुआ उहे खपाइनि पिया। जंहिंमें वञी हिकु कुराड़े सां मिलियुसि जंहिंजो नालो डेविड हो। थोरो सलाम दुआ थी ऐं पोइ वरी पंहिंजे ॻोठु मूंखे घुराई। हाणे इंशाअल्लाह जल्द हिननि जे ॻोठु वञिबो ऐं उते ॾिसी अचिबो त कीअं था रहनि, हिननि जी रहणी करणी छा आहे, हिननि जो छा मज़हब आहे, छा था सम्झनि, इहो ज़रूरु तव्हांखे ॾेखारिबो। Look at how you live and how you what's the history. You're welcome to come down. I'm from Pakistan, and people will love to know other parts of the America, and I record videos and show them to people in Pakistan. And in Pakistan people are mostly in agriculture, so they would love to see how people do agriculture in the US. Okay. If you want to come down someone, we can schedule a visit. Yeah. So what would be a good time? 3 to 5, somewhere in there. That's good. All right. Okay. अॻिते हली जीअं आर्ट्स फेस्टिवल पियो थिए त उते पहुतुसि, हिकु पाकिस्तानी मिलियो जेको पाण कराची जो आहे। नवाबशाह में उन जा दोस्त मिट माइट अथसि। पाण ट्रक आर्टिस्ट आहे ऐं जेको जलाल चांडे जूं तस्वीरूं ऐं हल चरी यारनि सां कहिड़ा लिखा, इहे डायलॉग हे साईं पाण हथ सां लिखंदो आहे ट्रकुनि ते। हिते बि अमेरिका में ट्रकूं ऐं ॿियूं गाॾियुनि जी पेंटिंग कई, ॿुधाईंदे हिते वॾो इन शइ खे मञियो थो वञे ऐं माण्हू दिलचस्पी हिन में ज़ाहिर था कनि। मेरा नाम हैदर अली है और मैं ट्रक आर्टिस्ट हूँ। पाकिस्तान से मेरा ताल्लुक है, कराची से। मेरी कंपनी का नाम है फुलपति पाकिस्तान ट्रक आर्ट टीम, जो काफ़ी अर्से से ट्रक आर्ट को प्रमोट कर रही है पाकिस्तान में भी और दुनिया भर में। जिसके और बाकी टीम मेंबर दुनिया के मुख्तलिफ मुल्कों में, और मैं यहाँ पर अमेरिका में ट्रक आर्ट को फैला रहा हूँ और यहाँ के लोगों को बता रहा हूँ अपने मुल्क के बारे में और कल्चर के बारे में।
ताकि ये हमारा जो मुल्क का कलरफुल फेस दुनिया भर में लोग देखें इसको और एक मोहब्बत का पैगाम दुनिया भर में पहुँचे। ॾींहुं ॾाढो गरम हो, हिते वरी माण्हू काफ़ी थधी करे पीअंदा आहिनि बर्फ़ में। उहा वरितीसीं एलन ऐं मूं मुंहिंजे दोस्त, पोइ वरी कचहरी करे निकितासीं ॿाहिरि शहर में। ख़्यालु आयो त आर्ट्स आहे छा ऐं ख़ूबसूरती छा आहे, छा ख़ूबसूरती ॾिसण वारी जे अखियुनि में आहे या हक़ीक़त में बि हूंदी आहे। इहो सोचे करे निकितासीं ॿाहिरि त साम्हूं हिकिड़ी पुराणी बिल्डिंग हुई, एतिरी पुराणी कोन, लॻे पियो त 1960 जी हूंदी, जंहिंजो आर्किटेक्चर इंटरनेशनलिस्ट स्टाइल आहे ऐं हिन में ब्रूटलिज़म हो। ऐं इहो स्टाइल आर्किटेक्चर जो 1960, 50 में 70 में तमामु मशहूरु थियो। पाकिस्तान में बि काफ़ी बिल्डिंग्स आहिनि इन आर्किटेक्चर ते, ऐं हाणे बि कुझु ठहनि थियूं, जंहिंखे ॾिसी असां ॿिनी इहो चयो त तमामु कोची बिल्डिंग आहे। पर जंहिं वक़्तु इहा ठहे पई तॾहिं ज़रूरु कुझु हूंदो इन में जो माण्हुनि इन खे पसंदि कयो ऐं पए ठारायो। पोइ वरी साम्हूं पुराणे वक़्त जूं बिल्डिंगूं ॾिठियूंसीं जेके विक्टोरियन ऐं क्लासिकल आर्किटेक्चर थियूं, उन्हनि में वरी सूंहं ई पंहिंजी। ईअं लॻो सूंहं ऐं बदसूरती का शइ आहे जेकी दुनिया में एग्ज़िस्ट करे थी, ईअं रुॻो न आहे त ॾिसण वारी जे अखियुनि में आहे। ज़रूरु हे साम्हूं जेकी बिल्डिंग आहे इहा तमामु ख़ूबसूरत आहे ऐं इन खे 100 साल थी चुका आहिनि, त बि मूंखे ख़ूबसूरती लॻे ऐं मां त अञा हाणे ॼाओ।